बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार युहल्लौना फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुअलुआ व लिबासुहुम फीहा हरीर वहुदू इला तय्यिब मिनल क़ौल वहुदू इला सिरातिल हमीद। इन्नल लज़ीना कफ़रू व यसुद्दूना अन सबीलिल्लाहि वल मस्जिदिल हराम अल्लज़ी जअलनाहु लिन्नासि सवाअनिल आकिफ़ु फ़ीहि वल बाद वमन युरिद फ़ीहि बिइल्हादिन बिज़ुल्मिन नुज़िक़हु मिन अज़ाबिन अलीम। वइज़ बव्वअना लिइब्राहीम मकानल बैति अल्ला तुशरिक बी शैअन वतहिर बैतिय लित्ताइफ़ीन वल्क़ाइमीन वर्रुक्कइस सुजूद। वअज़्ज़िन फ़िन्नास बिलहज्ज यअतूक रिजालन वअला कुल्लि ज़ामिरिन यअतीन मिन कुल्लि फ़ज्जिन अमीक़ लियशहदू मनाफ़िअ लहुम वयज़कुरु स्मल्लाहि फ़ी अय्यामिन मालूमातिन अला मा रज़क़हुम मिन बहीमतिल अनआम फ़कुलू मिन्हा वअतिमुल बाइसल फ़क़ीर सुम्मा लियक़दू तफ़थहुम वलियूफ़ू नुज़ूरहुम वलियत्तवफ़ू बिलबैतिल अतीक़। ज़ालिक वमन युअज़्ज़िम हुर्मातिल्लाहि फ़हुव ख़ैरुल लहू इन्द रब्बिह वउहिल्लत लकुमुल अनआमु इल्ला मा युतला अलैकुम फ़ज्तनिबुर रिज्स मिनल औसानि वज्तनिबू क़ौलज़ ज़ूर हुनफ़ाअ लिल्लाहि गैर मुशरिकीन बिहि वमन युश्रिक बिल्लाहि फ़कअन्नमा ख़र्र मिनस समाइ फ़तख़्तफ़ुहु अत्तय्रु औ तहवी बिहिर रीहु फ़ी मकानिन सहीक़। ज़ालिक वमन युअज़्ज़िम शआइरल्लाहि फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब लकुम फ़ीहा मनाफ़िअु इला अजलिन मुसम्मन थुम्म महिल्लुहा इलल बैतिल अतीक़। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन्हें रग़बत ॾियारण सां ऐं इन अल्लाह जे हुकुम ॿुधण खां पोइ असां सभिनी मुस्लमाननि जे मथां लाज़िम थींदो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलात शरीफ़ पढ़ूं। जे पढ़ंदासीं त असांजो बख़्त ऐं सआदत आहे ऐं सलात पढ़ण सां 10 दफ़ा अल्लाह जी मथां रहमत लहंदी। ऐं जे इन शौक़ ॾियारण खां पोइ बि जेकॾहिं न पढ़ूं त पोइ इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े फरमायो त जिब्राइल अमीन तो चवे त साईं जॾहिं तव्हांजो नालो मुबारक खजे ऐं जेको सलात न पढ़े उहो पोइ बदबख़्त आहे। अल्लाह ताला असांखे अहिड़ी बदबख़्ती खां बचाए। अल्लाह असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां सॼी ज़िंदगी दुरूद पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सलात शरीफ़ पढ़ण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तमामु वॾो अमल आहे। ऐं अल्लाह ताला पंहिंजनि उन्हनि ॿारनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां क़यामत जे ॾींहुं मंज़िल ऐं मक़ाम में जाइ जॻह ॾियण में बि वेझो कंदो जेको नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कनि ऐं उन जे मथां सलात पढ़नि ऐं उन्हनि खे शफ़ाअत बि नसीब थींदी। अल्लाह शाला उन्हनि मां असांखे बि करे। तंहिंजे करे लाज़िम आहे त असां सलात शरीफ़ हर नबी सोणे जे नाले ॿुधण वक़्तु ऐं तरग़ीब ॾियण वक़्तु ऐं ख़ासि तौर ते जॾहिं वाइज़ तक़रीर में इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी जी आयत पढ़बी आहे त इन में अल्लाह ताला इहो हुकुम थो फरमाए त अल्लाह बि सलात थो पढ़े, अल्लाह जा मलाइक बि सलात था पढ़नि नबी सोणे ते। ए मोमिनो तव्हां बि सलात पढ़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, सलात शरीफ़ पढ़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबी व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुअज़्ज़िज़ हाज़रीन किराम, रब सुब्हानहु व तआला
मोमिननि जे लाइ हिन दुनिया जे जहान खे अमल ऐं आज़माइश जो जहान रखियो आहे। जीअं तालिब जे लाइ दुनिया जे जहान में महिनत मशक़त करे इल्मु हासिल करणो हूंदो आहे ऐं इम्तिहान जे ॾींहुं इम्तिहान ॾेई पास थियणो हूंदो आहे, ईअं ई रब सुब्हानहू व तआला हीअ दुनिया असांजे लाइ अमल ऐं इम्तिहान जो जहान रखियो आहे, जंहिंमें रब ताला असांखे हीअ कापी क़ुरान मजीद हथ में पकड़ायो ऐं अमल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत असांखे ॾिनी ऐं पोइ फरमाई त हाणे ईमान क़ुरान जी मञोती, अलाह जे रसूल जी मञोती, अलाह जी मञोती, सभिनी अलाह जे रसूलनि खे सचो मञणु, सभिनी किताबनि खे सचो मञणु, पर कलमो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं अमल हिन आख़िरी किताब क़ुरान मजीद ते, ऐं हे यकीन रखणो त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला ख़ातमुन नबीन कयो आहे। नबी सोणे जे पुठियां ॿियो को क़यामत ताईं नबी न अचणो आहे। जेकॾहिं को आयो या दावा कई त इहो कूड़ो आहे, कज़ाब आहे, दज्जाल आहे, उन जे मथां अलाह जी लानत आहे। अहिड़े खे माण्हू लानती मञींदो, ॿियो कुझु न मञींदो। ऐं ही अलाह जो क़ुरान आख़िरी किताब आहे। नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन क़ुरान खां पोइ क़यामत ईंदी, जीअं हिन ॿिनि आंगुरनि जे विच में टीं आंगुर न थींदी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ क़यामत ताईं ॿियो नबी न थींदो। इहो ईमान रखणु, इहो असांजे ईमान जो नालो आहे। ऐं बाक़ी अमल सालिह, अमल सालिह आहे क़ुरान मजीद में अलाह जा हुकुम, जंहिंमें रब सुब्हानहू व तआला ख़ुदा जो ख़ौफ़ रखणु असांजे दिलि में ईमान खां पोइ बुनियाद विझरायो आहे अमल जो। ऐं निमाज़ रब सुब्हानहू व तआला पहिरियों पायदार ऐं रोज़ानो घड़ीअ घड़ीअ खां पोइ पेश ईंदड़ असां वटि 24 कलाकनि में 5 दफ़ा दोहराइजंदड़ अलाह जो इहो हुकुम ऐं अमल आहे, जंहिं अमल सां अलाह ताला राज़ी थो थिए ऐं बाने जे हिन वजूद जो अलाह जे आॾो 5 दफ़ा शुक्र अदा थो थिए। ऐं इन शुक्र जे मोट में अलाह ताला थो फरमाए त बाना जन्नतुल फिरदौस तुंहिंजी महिमानी आहे। दुआ है त रब सुब्हानहू व तआला शाल असांखे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ान गिरामी, निमाज़ छड़ो इन सिफ़ में बि सजदन ॾियण जो नालो न हूंदो आहे, पर निमाज़ अलाह सुब्हानहू व तआला जे आॾो पंहिंजे दिलि, पंहिंजे ख़्यालात, तहारत ऐं पाकाईअ सां गॾु वक़्त ते एहतमाम सां, ख़्याल ऐं वॾी सोच सां, शौक़ ऐं मोहबत सां अलाह जे बारगाह में हाज़िर थी ऐं रब ताला खे जीव करणी आहे त मुंहिंजा रब तुंहिंजे महिरबानी, तुंहिंजे नेमतुनि जे शुक्र अदा करण जे लाइ तुंहिंजे हुकुम ते असां तुंहिंजे घर में हाज़िर थिया आहियूं। अलाह असांजी हाज़िरी क़बूल कजाए। इन आजिज़ी ऐं इनकिसारीअ सां निरड़ ज़मीन ते रखी ऐं पोइ चवंदा आहियूं सुभान रब्बियल आला। मूंखे दुनिया में जेतिरी बि इज़त हुजे, मूंखे दुनिया में जेके बि नेमतूं हुजनि, मूंखे दुनिया में जेको कुझु तो ॾिनो आहे, अलाह पर इज़त तुंहिंजी आहे। मां जेको बि हुजां वरी बि तुंहिंजो बानो आहियां। भली दुनिया में माण्हू मूंखे बादशाह मञनि, पर बानो तुंहिंजो आहियां, तूं वरी बि मालिक आहे। रब मां खणी टुकरीअ जो मालिक थींदुसि 4 ॾींहंनि जे लाइ, छो त मुंहिंजे हयाती खां पोइ मुंहिंजे पोयों मौत पोयों बीठो ई बीठो आहे, पर तुंहिंजी ज़ात आहे जो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। तूं सदा दाइम, तूं सदा क़ाइम, तूं सदा हय, तूं सदा, तुंहिंजे मथां न को मौत, न तोखे निंड, पर निंड त छा, पर तोखे ऊंघ बि न अचे। पूरी काइनात खे संभालण वारो, ज़मीन खे बीहारण वारो, समुंडनि खे संभालण वारो, आसमान खे बिना थंभ जे हेॾी वॾी छत बीहारण वारो, उन में सिज चंड ऐं सितारनि खे हलाइण वारो, जो कॾहिं न को कंहिंखो अॻे थिए न पोइ थिए, न को कंहिंसां टकर खाए। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम। वाह अल्लाह, इहा तुंहिंजी कुदरत ॿिया त तुंहिंजी ताक़त ॿिया। असांजा हे रोड था ठहनि, तॾहिं बि गाॾियूं रोज़ टकरियूं बीठियूं आहिनि। जे रेलुनि जा बंद ठाहे त उन ते गाॾियूं ऊंधियूं बीठियूं आहिनि। जे मथे आसमान में जहाज़ हलाए त कॾहिं केरु कंहिंसां टकिरो बीठो आहे त को कंहिंसां। सुभान अल्लाह, किरोड़े अरबे खरबे असांजे ॻणण खां सितारा वधीक आहिनि। रोज़ानो चंड ऐं सिज पंहिंजे रस्ता ऐं रूट पियो थो मटाए, पर अलाह थो फरमाए त लशम्स यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर। असां वटि रोड ठाहिण खां पोइ इंजीनियर न चवंदो त हिन रोड ते एक्सीडेंट न थींदो। असां वटि रेल हलाइण खां पोइ रेल जो इंजीनियर कॾहिं बि न चवंदो त हिन पटड़ी तो रेल ऊंधी थींदी की न थींदी। जहाज़ उॾाइण वारो कॾहिं बि न चवंदो त मुंहिंजो जहाज़ फेल थींदो या न थींदो। वॾो बहरी जहाज़ समुंड में छॾण वारो ड्राड़ त हणी सघे थो, पर इहा साबित कॾहिं बि न करे सघंदो त मुंहिंजे दरिया जहाज़ खे समुंड में कुझु बि न थींदो। पर अलाह ताला थो फरमाए त लशम्स यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर। न सिज चंड खे पहुचंदो, न चंड सिज खे पहुचंदो, न पाण में टकर ठाहींदा, छो त इहा अलाह ताला कुदरत ऐं इल्म वारे जी ताक़त आहे। ऐं अलाए केतिरा साल असांजे हिन क़ुरान शरीफ़ ऐं असांजे नबी सोणे खे 1450 साल थिया आहिनि, पर इन खां अॻु में हज़ार लखे साल दुनिया हली आहे। कॾहिं बि को वाक़ियो न ॿुधो अथव त सिज चंड सां, चंड सिज सां को सितारो कंहिंजे रस्ते में आयो हुजे, कॾहिं सिज खे ऊंदहि अची वई हुजे, कॾहिं चंड खे लेट थी वियो हुजे, जो कॾहिं 38 जे बजाए 31 ॾींहंनि ते चंडो भिरे, या कॾहिं तकड़ो अचे 28 ॾींहंनि ते कनो कढी वञे। सुवाल ई पैदा न आहे। इहो अलाह जो इल्मु आहे। इन अज़मत ऐं इन
वॾाईअ सां असां पंहिंजे रब खे मञी ऐं पोइ उन रब जे आॾो असां अज़मत जो सजदो कंदासीं, चवंदासीं त रब दुनिया में असांखे जेका बि मोतबरी ॾिनी आहे उहा तो, पर असुल इज़त ऐं शान तुंहिंजो आहे। तंहिंजे करे मां हे पंहिंजो निरुड़ ज़मीन ते रखां, छो त ज़मीन खां हेठि ॿी का जाइ कान्हे जो अञा मुंडी मां हेठि कयां। जे ॿी जाइ हुजे त उन हेठां ई में मां पंहिंजो मथो रखां, पर हेठां ई इहा जाइ जिथे मुंहिंजा पेर आहिनि, पेरनि वारी जाइ ते मथो रखी चवंदुमि सुभान रब्बियल आला, रब तूं पाक आहे। निमाज़ इन सोच ऐं फिक्र खे पैदा करण जो हिकिड़ो नालो आहे, जीअं बानो पंहिंजे रब सां वेझो थी वञे। अलाह शाल निमाज़ुनि जे ज़रिए पाण सां वेझड़ाई नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी, निमाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं फरमाईंदा हुआ, हर निमाज़ पंहिंजी ईअं पढ़ंदा कयो ॼण त हीअ आख़िरी निमाज़ आहे। अब जंहिं माण्हू खे पतो पियो हुजे त मां हिन निमाज़ खां पोइ जीअरो न रहंदुमि, निमाज़ खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी ख़तमु आहे, छा था सम्झो त हिन निमाज़ में अलाह खे केॾो वेझो हूंदो, केॾो अलाह खे यादि कंदो, केॾो पंहिंजी दिलि पूरी अलाह खे कंदो। हर निमाज़ पंहिंजी इहा पढ़ंदा कयूं, छो त असांखे पंहिंजी ज़िंदगी जो पतो ई न आहे। अलाह सां इंशाअल्लाह असांखे पंहिंजे तक़वा ऐं परहेज़गारीअ सां, पंहिंजे ख़्याल ऐं लिहाज़ सां, वॾी आजिज़ी ऐं इनकिसारीअ सां निमाज़ नसीब फरमाए। छो त अलाह ताला फरमाए त क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन, कामयाब उहे ई मोमिन थींदा जेके आजिज़ीअ सां मुंहिंजे आॾो निमाज़ पढ़नि। अलाह असांखे आजिज़ीअ सां निमाज़ नसीब फरमाए। निमाज़, रोज़ा, ज़कातूं, हज, सच, इख़लास, मिटियूं माइटियूं गंढणु, हराम खां परे थियणु, सखावत करणु, ख़ल्क़ ख़ुदा ते रहम करणु, गुण भला ॻणींदासीं त इंसान त तमामु वॾियुनि इज़तुनि ऐं गुण वारो आहे, ऐं इहे सभु गुण उनखे अलाह ॾिना आहिनि। अलाह सम्झे थो त हिन शइ में जे इंसान फासंदो त ज़िलत ऐं ख़्वारी में वेंदो, हेठि वञी जहन्नम जे तरे में पवंदो। सुहिणनि गुणनि सां इंसान जेकॾहिं चंबड़ंदो त उहे ईअं अथसि जीअं न केरु माण्हू खणी जहाज़ जे खंभ में जो चंबड़ी पए बा, हिकिड़ो माण्हू मज़बूतीअ सां जहाज़ जे कंहिं जाइ ते का भली भाकुर हणण जी जाइ हुजे, हुन में ॿाहिरों ई चिंबड़ी पए, अंदरि वेहे उहो त इज़त सां वेंदो, पर ॿाहिरों जेकॾहिं किथे चिंबड़ी पए तॾहिं बि जहाज़ खणी वेंदुसि। अलाह त ईअं अमल सालिह सां जहिड़ो तहिड़ो बि माण्हू ईअं चंबड़ी पवंदो न त अवल अमल सालिह यरफ़हू, खणी वञी अलाह जे इज़त वारी मक़ाम ते पहुचाईंदो। अलाह शाला असांखे इन अमल सालिह सां सींगार ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा मुअज़्ज़िज़ भाइरो, हीउ रमज़ानुल मुबारक में अलाह ताला उम्मत मुस्लिमा जे लाइ, नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन उम्मत जे लाइ इंतिहाई अमल सालिह जो हिकिड़ो वॾो दरवाज़ो खोलियो आहे। 30 ॾींहनि जो कोर्स आहे, पर इन्हनि 30 ॾींहनि जे कोर्स में सॼे साल खां वधीक अलाह ताला अमल बि ॾिए थो, त दर्जा बि ॾिए थो, त क़बूलियत बि ॾिए थो, त माफ़ियूं बि ॾिए थो, बख़्शिशूं बि ॾिए थो, ऐं हिन में रहमत जा ऐलान बि करे थो। जीअं न खणी का कंपनी पंहिंजे ख़ुशीअ में सेल हणंदी आहे, बाबा चाहे चीज़ असांजी कंपनी खे वॾो फ़ाइदो थियो आहे मुल्क मां, तंहिंजे करे 1 महीनो कंपनी जी सेल आहे, अचो बाबा अचो, हर शइ जेका बि 100 वारी 25 रुपए में खणंदा वञो। माण्हू ईअं रोड़ कंदा था, वारोड़े वारो भेण, वाह जूं शयूं सस्ती थियूं, हली वठी अचूं। अलाह ताला तो फरमाए रमज़ानुल मुबारक में मां जन्नत जी सेल हणंदो आहियां, जन्नत मुफ़्त कंदो आहियां, रुगो मुहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती ईंदो वञे त जन्नत में छॾींदो वञासि। वलिल्लाहि उतक़ा मिनन नार, हिन रमज़ान में अलाह ताला अलाए केतिरनि जूं ॻिचियूं जहन्नम खां आज़ाद करे जन्नत उमाणींदो आहे। अलाह जे बारगाह में असां सुवाल कंदासीं त अलाह शाल इन्हनि मां असांखे बि करे। रब सुभानो ताला इन जन्नतुल फिरदौस जो वारिस ऐं लाइक़ असांखे बणाए। आहियूं त कोन, पर जे महिरबानी कंदो सो बि मुहम्मद रसूलुल्लाह जे सदके, त पोइ अलाह ताला जे लाइ तमामु सस्तो कमु आहे, ऐं असांजे लाइ वॾी इहा क़ीमती शइ आहे। अलाह शाला असांखे नसीब फरमाए। पर अज़ीज़ान गिरामी, दुनिया जे थोरे कम जे लाइ बि तवजो करणो पवंदो आहे। तव्हांखे मामूली शइ बाज़ार में वठणी पवंदी, तॾहिं बि ॾिसी वाइसी वठंदो। हे त अलाह ताला जे रज़ा जो सौदो आहे, तंहिंजे करे हिन में पंहिंजी दिलि, पंहिंजो दिमाग़, पंहिंजूं सोचूं, पंहिंजा फ़िक्र सभु अलाह जे आॾो जॾहिं सिद्क़ ऐं सचाई सां हाज़िर कबा, यकीन ॼाणो त अलाह तो फरमाए इन लज़ीना आमनू, ईमान आंदो, व अमिलु सालिहात कल्मु नसीब, अल्हम्दुलिल्लाह। सभु कलमे वारा आहियूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, कल्मु नसीब आहे। छो त दुनिया में तव्हां असां 20-30% आहियूं अबा मुस्लमान, बाक़ी 70-80% माना हर 100 ते 70 माण्हू काफ़िर अथव। यूरोप, पंहिंजो इंग्लैंड, अमेरिका, इहे मुल्क ॾिसंदो त कुफर सां सथिया पिया आहिनि। रूस, चीन कुफर सां सथिया पिया आहिनि, ऐं मुस्लमान उन में ईअं अथव जीअं अटे में लूण बराबरि। पर अलाह ताला तो फरमाए त इहे मुंहिंजा जेके कलमे वारा माण्हू अथव, इन्हनि माण्हुनि जे लाइ रब ताला ईमान खां पोइ अमल सालिह करे जन्नतुल फिरदौस जा दर खोले छॾिया आहिनि। अलाह शाला असांखे जीअं ईमान कलमो नसीब फरमायो आहे, इन जे पुठियां अलाह ताला शाला असांखे अमल सालिह बि नसीब फरमाए। तॾहिं अर्ज़ कयूं त अलाह सुभानो ताला रमज़ान मुबारक में रहमत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि, शैतान बंदि कराए छॾिया आहिनि, ऐं अलाह ताला जो मुनादी ऐलान थो करे रमज़ान शरीफ़ जे पहिरीं चंड ॾिसण जे राति खां वठी त हे ख़ैर ऐं भलाईअ जो महीनो अचे वियो आहे। हिन में जिन ऐं शैतान ॿधिजी विया आहिनि। ख़ैर जा तलबगार अॻिते अचो त ख़ैर जी मौसम अथई, जीअं बा मौसम थींदी आहे त हर को भॼंदो आहे न कम ते।
सारियुनि जे लाइ पोएं महीने अञा पोएं महीने केरु सोचींदो बि न, पर हाणे हर को कुड़मी संदरो ॿधंदो त अदा मुंद अचे थी, हाणे हलो त हलूं, हली सावणी जी तयारी कयूं, वरी सावणी पूरी थींदी, सरव जे लाइ हर को कुड़मी चेल ॿधंदो, संदरो ॿधंदो, हलो त हलूं अदा, हाणे सरव जी मौसम अचे वियो आहे, पंहिंजी कमु अलाह तो फरमाए ते रहमत जी मौसम थी अचे, ख़ैर जा तलबगार संदरो ॿधी अॻिते अच, वया बाग़ी शर अक्सर 11 महीना तोखे शर में, गुनाहनि में, शैतान जे पोयों, नफ़्स जे ख़्वाहिशुनि पूरनि करण जे पोयों, बुरी सोबत ऐं संगत जे पोयों हलियो आहे, हाणे अलाह ताला शर जा दरवाज़ा बंदि कराइनि, ॾाहो थी हाणे मुड़ शर खाऊं, मुड़ छो त पोइ हाणे मुड़ण जी मौसम थी। अलाह साईं इंशाअल्लाह असांखे शर खां मुड़ण ऐं ख़ैर में अॻिते थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं रब सुभानो तआला रमज़ान मुबारक में ॿारनि जे लाइ ॿ वॾियूं बिशारतूं ॾिनियूं आहिनि, फरमायूं त हिकिड़ो तव्हांजे अमल में बरकत थींदी, अमल में बरकत इहा आहे, रिज़्क में बरकत आहे, रिज़्क में बरकत इहा आहे जो अल्हम्दुलिल्लाह असांजूं मस्जिदूं बि खाधनि पीतनि सां भरिजी थी वञनि, हर माण्हू पंहिंजी पंहिंजी आहर ईमान वारो ग़रीबनि मिस्कीननि मोहताजनि फितराननि ख़ैरातुनि सदक़नि ज़कातुनि सां ईअं ग़रीबनि जा घर भरे थो छॾे, हे मस्जिदूं इफ़्तार ऐं रोज़े खोलाइण वारनि जे लाइ अलाह जे रिज़्क सां भरिजी थी वञनि, इहा रिज़्क जी बरकत आहे। इहा बाक़ी 11 महीना अहिड़ी तव्हांखे घरनि पंहिंजनि में बि नज़र न ईंदी जहिड़ी रमज़ान शरीफ़ में नज़र ईंदी आहे। ऐं इन खां पोइ अमल में बरकत हूंदी आहे, अमल में बरकत इहा आहे त हूअ हमेशह अलाह ताला असांजी सुनत करे क़बूलींदो, फर्ज़ करे क़बूलींदो, पर हिन महीने में रब सुभानो तआला तव्हांजी सुनत ऐं नफ़िलनि खे फर्ज़ करे क़बूलींदो, फर्ज़ खे अलाह 70 फर्ज़ करे क़बूलींदो, इज़ाफ़ी अमल त रातियूं तव्हांजूं क़ुरान सां आबाद हूंदियूं ऐं ॾींहं तव्हांजा रोज़े सां अलाह जे क़ुर्ब ऐं वेझड़ाईअ जे ईअं सम्झो त दहलीज़ ऐं अंगण ते बीठा हूंदा। इहे वॾियूं इबादतूं आहिनि ऐं इहे एॾियूं बि वॾियूं इबादतूं आहिनि, राति जो क़ुरान, ॾींहं जो रोज़ो, अस्सियाम वल क़ुरान यशफ़आन लिल अब्द, अलाह जा रसूल था फरमाइनि रोज़ो ऐं क़ुरान ॿई क़यामत जी सिफ़ारिश कंदा त रब हे तुंहिंजो ग़रीबड़ो बानो, जिते माण्हू रोज़े जो एतिराम न कंदा हुआ, जिते हिन सॼो ॾींहुं गर्मीअ में झोलनि में हो हीअ माण्हुनि जी काम जी अखि पई निकिरे, पर साईं तुंहिंजो हे बानड़ो तुंहिंजे इन रोज़े सां चंबड़ियो बीठो, मजाल है जो हिनखे का कमज़ोरी थिए या सुस्ती थिए, साईं हिन मुंहिंजी इज़त कई, न त चङा भला सेहतमंद डंडा डोड़ा नौजवान रोज़ो न पिया रखनि, बिला हरू भरू रोज़ा न पिया रखनि, पर हिन साईं मुंहिंजो एतिराम कयो, तंहिंजे करे मूंखे छॾ त अॼु मां हिन जी शफ़ात कयां, मुंहिंजी हिन दुनिया में इज़त कई, अॼु आख़िरत में हर को हर कंहिंखे छॾे वियो, पर हिन दुनिया में जीअं मूंखे न छॾियो, हाणे आख़िरत में हिनखे अबो छॾे वियो, अदो छॾे वियो, दोस्त छॾे विया, धंधा छॾे विया, मिल्कियतूं छॾे वयूं, माइट छॾे विया, ज़ाल छॾे वई, पुट छॾे विया, पर साईं हिन मूंखे दुनिया में न छॾियो, हाणे मां हिन सां वफ़ादारी कंदुमि छो त मां तुंहिंजो प्यारो अमल आहियां। अल्लाह ताला रोज़े खे चवंदो त हुकुम आहे तुंहिंजो, ऐं वरी क़ुरान मजीद चवंदो त साईं माण्हुनि मूंखे पुठीअ पाॾो उछलायो, मां तुंहिंजो कलाम, मां अहिड़ो कलाम हुयुमि जो जबल जे मथां लहां त जबल टुकर टुकर थी पवे, ज़मीन खे तो चयो न खणी सघिया, आसमान खे चई हुन तोबह ज़ारी कई, तो पहाड़नि खे चयो, पहाड़नि चयोसीं असांजी ज़ारी आहे क़ुरान न खणी सघंदासीं, हिननि इंसाननि क़ुरान न खयूं, पर रब तुंहिंजे हिन बानड़े क़ुरान ॿुधो बि, जहिड़ो हाल हुयोसीं, ॿिया माण्हू या निंडुनि जे पोयों या कचहरियुनि जे पोयों या टीवियुनि ऐं होटलनि ऐं फिल्मनि जे पोयों या दुनिया जे धंधनि ऐं कारोबारनि जे पोयों, पर हे मुंहिंजे पोयों लॻो हो, मुंहिंजी दुनिया में हिन इज़त कई, जिथे उम्मत जे केतिरनि माण्हुनि मूंखे छॾियो, हिन मूंखे अची चंबड़ियो, मुंहिंजे दामन खां वरितई, छा हुयो हिकिड़ो कलाकु ॾेढ, सुम्हण जी निमाज़ खां पोइ हिकिड़ो कलाकु ॾेढ जो रुॻो बीही दिलि सां क़ुरान पढ़, ॿीं रकातूं ॿुध बीही ऐं क़ुरान पढ़ बीही, ऐं वरी ॾींहं में अलाह तौफ़ीक़ ॾेई, या रातिनि में आख़िरी 10 जूं ख़ासि तौर ते रातूं जेके आहिनि, या अॼु 25 जी राति आहे, वरी 27 जी ॿींदी, 29 जी ॿींदी, इन्हनि में कोशिशि करे रातियूं जागी अलाह ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत ऐं दीन ऐं तरीक़नि मूजिबि असां वेही अलाह खे यादि कयूं, ज़िक्र अज़कार कयूं, तौबूं इस्तिग़फ़ार कयूं, इन में लैलतुल क़द्र जो हिकिड़ी जो घड़ी अचे त असांजी हिकिड़ी राति 83.5 साल जी इबादत खां चढ़ी वञे। तंहिंजे करे पोइ क़ुरान चवंदो साईं न मुंहिंजी इज़त कई, तंहिंजे करे क़ुरान मजीद उते चवंदुसि त दुनिया में वापारी वापार जो पोयों हलंदा हुआ, छो त वापार में वॾे में वॾो फ़ाइदो थींदो, अॼु दुनिया जा सभु वापार तुंहिंजे पोयों हला, छो त मां तोखे ॿांह खां वठी अलाह वटि वठी शफ़ात करे जन्नत टपाईंदुसि। दुआ आहे त अलाह सुभानो तआला असांखे रोज़नि ऐं क़ुरान सां वफ़ादारी निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। अॼु ताईं 24 रोज़ा गुज़री विया, जिन वफ़ादारी कई उन्हनि किरोड़े ऐं लखे मुबारकूं लहणियूं, अलाह जीअं हिननि खे हिते रोज़नि रखण ऐं क़ुरान मजीद ॿुधण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, रब जे बारगाह में सुवाल आहे त बाक़ी ज़िंदगी बि अलाह ताला पंहिंजे रज़ा मूजिबि गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पर जिन असांजे ॿाहिरनि दोस्तनि अहल अयाल ग़रीबनि मां पंहिंजो हर क़िस्म जे मर्दनि चाहे औरतुनि जेकॾहिं रोज़े ऐं क़ुरान सां वफ़ादारी न कई आहे, तॾहिं बि अलाह ताला जी रहमत एॾो बेपायान समुंड आहे जो असांजा गुनाह केतिरा बि हुजनि, गफ़लतूं केतिरियूं बि हुजनि, सुस्तियूं केतिरियूं बि हुजनि, पर जेकॾहिं आख़िरी बि रमज़ान शरीफ़ जा वञी ॾींहं 2 ॾींहं 4 ॾींहं बचिया आहिनि, हाणे बि जेकॾहिं अलाह ताला जे बारगाह में अचूं, पंहिंजे ग़लतीअ जो अहसासु कयूं, जे रोज़ा न रखिया अथसीं तॾहिं बि अहसासु कयूं, जे तरावी न पढ़ी अथसीं तॾहिं बि अहसासु कयूं, ऐं अलाह खे चऊं त रब हाणे जे
ज़िंदगी ॾिनई त इनशा अल्लाह मां पोइ हिते कॾहिं बि न वेंदो। मां रोज़ा बि बाक़ी ॾींहंनि में रखां थो, बाक़ी जेके रातियूं आहिनि हिननि में इनशा अल्लाह मां जागी क़ुर बि पढ़ंदुसि, नफ़िल बि पढ़ंदुसि, नमाज़ूं पढ़ंदुसि, ऐं जिथे तरावियूं नसीब थी त उहे बि पढ़ंदुमि। अल्लाह ताला थो फरमाए त बाना हे त तुंहिंजी हिकिड़े साल जी तौबा थो करे, पर मां सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾिया। अज़ीज़ान गिरामी, तंहिंजे करे तमामु वॾे बख़्त ऐं सआदत जो मौक़ो आहे रमज़ान मुबारक। अल्लाह सुब्हानहू तआला हिन रमज़ान मुबारक जे महीने में असांखे पंहिंजे रहमतुनि सां मालामाल करे। हिन महीने जा ॾहाका टे, पहिरियों ॾहाको रहमत जो, जिन जिन पहिरियों ॾहाको अल्लाह जे रमज़ान महीने सां निभायो अल्लाह जी रहमत जे लाइक़ु बणिजी विया। जिन ॿिए ॾहाके निभायो उहे मग़फ़िरत ऐं बख़्शिश जा लाइक़ु बणिजी विया। ऐं जंहिं ॾहाके में हलूं था अल्लाह शाल जेके ॾींहं गुज़रिया आहिनि क़बूल फरमाए, जेके ॾींहं रहनि था अल्लाह तौफ़ीक़ ॾे त असां संदरो ॿधी अञा इन रमज़ान सां निभायूं त उहे जहन्नम जे बाहि खां आज़ादी जे लाइक़ु थींदा, रहमत बि थिए, गुनाह बि बख़्शी वञनि ऐं जहन्नम खां आज़ादी मिले। पोइ जन्नत खां सवाइ ॿुधायो त टियों दरवाज़ो को सुझे थो। अल्लाह सां इंशा अल्लाह असांखे रहमत मग़फ़िरत ऐं जहन्नम जे बाहि खां आज़ादी नसीब फरमाए। त अज़ीज़ान गिरामी, हे रमज़ान मुबारक वॾी अज़मत ऐं शान वारो महीनो आहे। जिन माण्हुनि हिन रमज़ान शरीफ़ जो क़दुरु कयो उहे खटी विया, ऐं अल्लाह साईं असां बाक़ियुनि खे बि क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सो हे मस्जिदियूं असांजूं हिन रमज़ान सां आबाद थियूं हुजनि ऐं पूरी रमज़ान जूं रातियूं अल्लाह ताला जे रहमत जा ऐलान था थियनि, ऐं ॾींहं जो बि अल्लाह सुब्हानहू तआला जी रहमत थी। रमज़ान जा रोज़ा असांखे सबक़ सेखारण आया आहिनि त ओ बाना जंहिं रब तुंहिंजे लाइ सूद खे, व्याज खे, जुआउनि खे, चोरीअ खे, ठॻीअ खे, मिलावट खे, तोर माप में बेईमानीअ खे, कूड़ खे, बदनज़रीअ खे, रागनि खे, नाचनि खे, बेहूदगी ऐं बुछड़ाईअ खे, बेग़ैरती ऐं गार गंद खे, गिला करण खे, दुश्मनी करण खे, हसद ऐं साड़ करण खे हमेशह मोमिन जे लाइ हराम कयो आहे। उहो रब तोखां रमज़ान में फरमाइश करे सॼे ॾींहं में तोखां हलाल ऐं पाक पाणी ऐं खाधो पीतो ऐं तुंहिंजा घर शादियूं उहे ममनू थो करे त रमज़ान जे सॼे ॾींहं में न पाणी जो ढुक चखंदे हराम अथई, मानीअ जो गिरह न खाईंदे हराम अथई, पाणी जो ढुक न पींदे ऐं पंहिंजूं जेके जाइज़ ख़्वाहिशूं अथई इन्हनि खे झले पीउ सुबुह खां वठी राति ताईं। इहो अलाह सबक़ ॾियणु थो चाहे त इन रब जे सबक़ ते 30 ॾींहं रमज़ान जा जॾहिं तो वात बंदि कयो आहे हलाल शयुनि खां, ॿुधाए त पोइ हराम शइ में वात खोलण जी इजाज़त आहे? हराम शइ ॾे अखि खाइण जी इजाज़त आहे? हराम आवाज़ ऐं रागनि ऐं गाननि ऐं पंहिंजो म्यूज़िकुनि ॿुधण जे लाइ कन खे इजाज़त आहे? हराम कम में तुंहिंजे कलम ऐं हथ खे रुशवा ऐं ज़्यादती ऐं चोरनि ऐं ज़ुल्मनि में कलम खे इस्तेमाल जी इजाज़त आहे? हथ खे गंदे कम में विझण जी हथ जी इजाज़त आहे? पेर खे गुनाह में खणी वञण जी कॾहिं इजाज़त आहे? ए अलाह जा बाना, हिन रमज़ान मां तरबियत हासिल कर जो रमज़ान गुज़रे खां पोइ तूं हराम खां तौबा कजांइ। पर जेकॾहिं रमज़ान शरीफ़ जे दौरान माण्हू रोज़ो बि रखे, पोइ कूड़े अमल खां, कूड़े किरदार खां, कूड़ी गुफ़्तार खां नथो मुड़े, अलाह तो फरमाए त बाना तुंहिंजे उञ ऐं बुख जी मूंखे घुर्जन आहे। जॾहिं मां तोखे हलाल खां रोकियो आहे पर तूं हराम खां साॻो ई नथो मुड़े, पोइ तो रमज़ान जो कहिड़ो फ़ाइदो वरितो? अल्लाह सुब्हानहू तआला शाला असांखे रमज़ान मुबारक जे तरबियत ऐं सबक़ हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। क़ुरान शरीफ़ जूं आयतूं सूरत हज मां कुझु मां तव्हांजे आॾो पढ़ियूं। अल्लाह सुब्हानहू तआला क़ुरान मजीद जे हिननि आयतुनि समेत असांखे तमामु सबक़नि ॾांहुं तवजो करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन्नल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नात, जेके अल्लाह जा बाना ईमान था आणनि ऐं अमल भला था कनि उन्हनि खे अल्लाह सुब्हानहू तआला जन्नत जी दाख़िला थो ॾे त तव्हां जन्नत में वेंदो। अहिड़ी जन्नत हूंदी, अहिड़ा बरहण जा बाग़ हूंदा जंहिंजे हेठां नहरूं पयूं थियूं वहनि, ऐं नहरूं बि हदीस शरीफ़ में थो चए त आलीशान क़िस्म जूं, माखीअ जी नहर, खीर जी नहर, शरबत जी नहर, आलीशान पाणीअ जी नहर। वलिबासुहुम फीहा हरीर, ऐं उते युहल्लौन फीहा असाविर मिन ज़हब, ऐं सोन जा उन्हनि खे अल्लाह ताला कंगण पाराईंदो, वलुअलुआ मोती ऐं हीरा पाराईंदो। वलिबासुहुम फीहा हरीर, ऐं उते अल्लाह ताला उन्हनि खे लिबास ॾींदो रेशम ऐं पट जो। हिते उम्मत जे मर्दनि खे पट ममनू आहे, रेशम ऐं पट न पाईंदासीं, मर्दनि जे मथां हराम आहे, ज़ाइफ़ूं भली पाइनि। सोन औरतुनि खे हलाल आहे, मर्द न पाईंदा। ऐं अहिड़ी तरह सां अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके अल्लाह सुब्हानहू तआला औरतुनि जे लाइ हलाल कयूं, जंहिंमें मेंदियूं वेंदियूं आहिनि, इहे मर्दनि खे हथनि पेरनि खे हणणु जाइज़ न आहिनि। वारनि खे हणी सघनि था, मथे खे ॾाढ़ीअ खे हणी सघजनि थियूं। इन खां सवाइ बाक़ी मर्दनि खे हथनि पेरनि ते मेंदी, सोन जो को बि ज़ेवर पाइणु या रेशम ऐं पट जो लिबास पाइणु हराम आहे। अल्लाह ताला तो फरमाए बाना मुंहिंजे चवण ते हिते तूं परहेज़ कर, जन्नत में ईंदे त तोखे सोन जा कंगण पाराईंदुमि, चेलियुनि में पटा बदिराईंदुमि, हीरनि ऐं मोतियुनि जा तोखे जड़ादार अजीब क़िस्म जा ज़ेवर पाराईंदुमि, ऐं तुंहिंजी पोशाक पट जी हूंदी, ऐं तुंहिंजा हंध ऐं बिस्तरा थुल्हे पट जा ठहियल हूंदा, जो तख़्त नुमा जीअं बादशाहनि जा अॻे तख़्त हूंदा हुआ। पर फरमाई त बादशाह जे तख़्त में बि उहा शइ न हूंदी जेका मां फ़क़ीर जन्नत वारे पंहिंजे बाने खे ॾींदो।
अल्लाह तो फरमाए इहो उन में तव्हांखे पट ॾिबो वहुदू इल तय्यिब मिनल क़ौल ऐं सुठियूं भलियूं ॻाल्हियूं हूंदियूं उन पासे ॾे अल्लाह ताला उनखे रस्तो वठाईंदो वहुदू इला सिरातिल हमीद ऐं अल्लाह सुब्हानहु तआला जे इज़त वारे रस्ते ॾांहुं उहे हलंदा इज़त वारो रस्तो क़ुरान जो रस्तो अथव इज़त वारो रस्तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं शरीयत वारो रस्तो अथव मुंहिंजा अज़ीज़ो ज़िंदगी में हिकिड़ो मक़सदु हुजे त असां मुस्लमान आहियूं ऐं असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फर्मबरदारी वारो रस्तो अपनाइणो आहे इन खां सवाइ सभु बातिल ऐं गुमराह ऐं कूड़ आहे अल्लाह सुब्हानहु तआला शाल असांखे इन भले रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए बाक़ी इन लज़ीन कफरू जेके इन रस्ते जो इनकार कंदा वयसुद्दून अन सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते खां रुकजी पवंदा ऐं वल मस्जिदिल हराम ऐं मस्जिदिल हराम खे बि रोकींदा अल्लज़ी जअलनाहु लिन्नास जेका असां माण्हुनि जे लाइ खोले छॾी आहे सवा अनिल आकिफ फीह वल बाद पोइ उतां जो मस्जिद अल हराम ऐं मके मदीने जो अरब मुल्क जो रहाकू हुजे या दुनिया जे ॿाहिरों कुंड कुड़छ जो मुस्लमान हुजे सभु इन में हिकु जहिड़ो हक़ था रखनि ऐं उते हर को शरीक थींदो वञी बैतुल्लाह शरीफ़ में पोइ जेको काफ़र थींदो पाण बि अलाह जे रस्ते खां रुकबो ऐं ॿियनि माण्हुनि खे बि अलाह जे रस्ते खां रोके मस्जिद उल हराम खे रोके ऐं इहा मस्जिद एॾी इज़त वारी आहे मन युरिद फीह बिइल्हादिन बिज़ुल्म ऐं जेको इन में इरादो कंदो बेदीनीअ जो ज़ुल्म जो ज़बरदस्त अज़ाब चखाईंदासीं असांजे मुल्क जा माण्हू खोड़ इन हरमैन शरीफ़ आहिनि ॾांहुं बुरो इरादो कंदा आहिनि के हराम ऐं नाजाइज़ शयुनि जूं वापार ऐं तिजारतूं कंदा आहिनि के इन पासनि ॾे मनशियात खणी वेंदा आहिनि के बुरियूं शयूं वठी खणी वेंदा आहिनि के बेहयाई जो सामान खणी वञी उते कमु कंदा आहिनि अलाह तो फरमाए इहे 4 ॾींहं पैसा कमाए ख़ुशि न थियनि इन्हनि खे अहिड़ो अज़ाब चखाईंदोमान जो दुनिया जे लाइ इबरत जो निशानो बणी दर्दनाक अज़ाब अलाह तो फरमाए इन्हनि खे चखाईंदासीं अल्लाह सुब्हानहु तआला इब्राहिम अलैहिस्सलाम खे मके मुकरम में रहायो ऐं पोइ उते हुकुम कईंसि त मूं सां को बि शिरक न थिए मुंहिंजे घर खे पाक कर त बैतुल्लाह शरीफ़ में न त पहिरियों बुत रखी वेठा हूंदा हा ॿ माण्हू फरमाए तवाफ़ करण वारनि जे लाइ ऐं जेके माण्हू उते निमाज़ूं पढ़नि रुकू कनि सजदा कनि उन्हनि जे लाइ बैतुल्लाह खे पाक कर त बैतुल्लाह शरीफ़ में इहे ई माण्हू ईंदा जेके तवाफ़ कनि जेके रुकू कनि जेके क़याम कनि जेके निमाज़ूं पढ़नि जेके सजदा कनि वअज़िन फिन्नास बिल हज ऐं माण्हुनि में ऐलान कर हज जो हालांकि इब्राहिम अलैहिस्सलाम उन वक़्तु अकेलो बीठो हो बैतुल्लाह शरीफ़ अल्लाह फरमाए इब्राहिम मथे जबल ते चढ़ी चओ त अल्लाह ताला तव्हांजे लाइ बैतुल्लाह शरीफ़ जो हज खोलिया अचो अहिड़ो आवाज़ अल्लाह ताला पहुचाए जो इहो सॼी दुनिया में अॼु ताईं पियो थो गूंजे त बैतुल्लाह शरीफ़ जो हज मुस्लमाननि जे मथां फर्ज़ आहे फरमायूं त माण्हुनि खे ऐलान कर हज जो तो वटि माण्हू ईंदा पैदल पंधे परे परे खां उठनि ते चढ़ी ईंदा जेके उठ बि हुननि जा डुबरा थी वेंदा ॻरी ईंदा वॾा टिघा टिघा रस्ता जो हाणे उठ त विया पर हाणे जहाज़नि जा जहाज़ ॿेड़ियुनि जूं ॿेड़ियूं गाॾियुनि जूं गाॾियूं भरिजी बैतुल्लाह शरीफ़ में हज ऐं उमिरे जे लाइ ज़ियारत जे लाइ निमाज़ुनि जे लाइ माण्हू वञी पहुचनि था उते अल्लाह तो फरमाए उते ईंदा उते इन्हनि जे लाइ नफ़ा हूंदा हज बि हूंदो हज अहिड़े अमल जो नालो आहे जंहिंमें रब सुब्हानहु तआला दुनिया ऐं दुनिया जे शौक़नि खे छॾण जो बाने खे सबक़ ॾियारींदो आहे हितां वेंदे ई पहिरियों माण्हू पंहिंजा लिबास असां वटि माण्हुनि जा कपिड़ो ऐं लिबास अहिड़ो हूंदो आहे जो कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ खे जेके माण्हू जिन कपिड़नि जा शौक़ीन हिकिड़ा साईं काटन जे कपिड़नि जा शौक़ीन वरी उन जे मथां कलफ हुजनि वरी उन जे मथां रंग रोगन हुजनि वरी उन जे मथां डिज़ाइनूं ऐं शकिलियूं हुजनि वरी उन जे मथां कोट ऐं बूट हुजनि इहे इन्हनि जा शौक़ीन हूंदा आहिनि पर हज जो थींदो त इहे सभु लाहे उछलींदो 2 चादरूं कफन जहिड़ियूं हिकिड़ी हेठि ते पाईंदो हिकिड़ी कुल्हनि ते पाईंदो मथो बि उघाड़ो पेर बि उघाड़ा लबैक अल्लाहुम्मा लबैक अल्लाहुम्मा हाज़िर कंदो जी जी रब कंदो सॼी दुनिया खे ॿारनि खे अहल खे अयाल खे वतन खे वापार खे धंधनि खे सभिनी खे पोइ हिते धिको ॾेई अलाह जे आॾो वञी हाज़िर थींदो हथ कई मिड़े त मुंहिंजा रब जो मां हाज़िर आहियां मूंखे माफ़ कर इहो सबक़ु आहे त बाना दुनिया में कुझु बि कोन्हे दुनिया छॾे जेकॾहिं सॼी दुनिया खे तलाक ॾेई अलाह जे पासे ईंदे त पोइ इहो हज कर इन में गुनाह बि न कर जहिड़ो झटो बि न कर बेहयाई बुछड़ाई बि न कर पोइ ईअं मोटी ईंदे जीअं कंहिं ॿार खे माउ ॼणींदी आहे अब नंढड़े मासूम ॿार जे मथां गुनाह हूंदो आहे को बि गुनाह न हूंदो आहे हाजी हज तो मोटे अल्लाह ताला ईअं अछो उजरो इंसाफ़ करे मोटाईंदो आहे तॾहिं अल्लाह फरमाए इब्राहिम मुंहिंजो घर ॾाढो पाक घर आहे उम्मत जे पूरी ज़िंदगीअ जे गुनाहनि खे धोइण जे लाइ बैतुल्लाह शरीफ़ खे अल्लाह सुब्हानहु तआला चूंडियो आहे तंहिंजे करे ऐलान कर त सभु माण्हू हिते शरीक थियनि अचे अल्लाह सुब्हानहु तआला जो अचे नालो वठनि चंद हिकिड़ा ॾींहं आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे पोइ उठ जानवर अथनि इहे अचे कुर्बानी कनि पाण बि खाइनि फ़क़ीरनि ऐं मिस्किननि खे बि खाराइनि पोइ उते पंहिंजूं ज़रूरतूं ऐं हाजतूं पूरियूं कनि पंहिंजूं बासूं बि पूरियूं कनि बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ बि कनि जेको अल्लाह ताला जे इज़त वारनि शयुनि जी इज़त कंदो इहो इन जे लाइ भलो आहे अल्लाह तो फरमाए त तव्हांजे लाइ चौपाया जानवर बि हिलाल आहिनि
जेको तव्हांखे हराम ॿुधायो थो थिए उहो हराम उनखे इस्तेमालु न कबो। तंहिंजे ॿई बुतनि जी पलीती आहे, नजासत आहे, छो त उन वक़्त में इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में बुत परस्ती उरूज ते ही, जो जिते काथे हर को माण्हू पंहिंजे घर में बुत रखियो उनखे वेठो पूजींदो हो। अलाह फरमाए त बुत परस्ती ख़तम आहे। अलाह सुब्हानहु व तआला फलियअबुदू रब हाज़ल बैत, हिन अलाह ताला जे बैत पाक ऐं उन जे रब ऐं मालिक जी इबादत कनि। इन रब बैतुल्लाह जो जेको मालिक आहे रब उन जी इबादत कबी, उन खां सवाइ ॿिए कंहिंजे इबादत जी इजाज़त ऐं मोकल नाहे। तॾहिं अलाह फरमायो त इन्हनि खे चवेनि त बुतनि खां पासे थियो ऐं अलाह सुब्हानहु व तआला जे आॾो इन्हनि कूड़ियूं ॻाल्हियूं जेके अथव सभु छॾियो। हुनफा लिल्लाह, हिकु मुंहं थी पंहिंजे रब जे आॾो अचो, अलाह सां कंहिंखे शरीक न कयो। जेको अलाह सां शिरक कंदो ॼण आसमान मां किरियो, पोइ या त हुनखे जेको अबा आसमान मां खणी कंहिंखे उछलियो, पोइ या त मथे गिजूं खाई वञनिसि, या हवा खणी वञी झरनि झंगनि में उछलेसि जो वरी मोटी पंहिंजे वतन न पहुचे। अलाह तो वरत इहो उन माण्हू जे लाइ आहे जेको अलाह जे इज़त वारनि निशानियुनि जी इज़त कंदो, पोइ इहा अलाह जे इज़त वारनि शयुनि जी इज़त करणु बाने जे दिलनि जी तकवा जी निशानी आहे। रब तो फरमाए त इन में तव्हांजा नफ़ा आहिनि वक़्त मुक़रर ताईं, पोइ इन्हनि उठनि ऐं सुवारियुनि खे बैतुल्लाह शरीफ़ वटि अचे ऐं उते अचे कुर्बान कयो। दुआ आहे त अलाह सुब्हानहु व तआला हिन रमज़ान मुबारक जे दर्स इबरत मां असांखे सबक़ हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ान गिरामी, हिन रमज़ान में अलाह जे फरमाइश ते सॼो ॾींहुं हिलाल शयूं छॾे ॾींदा आहियूं, पर जेकॾहिं असां रमज़ान गुज़रे खां पोइ ऐं रमज़ान जे दौरान हर हराम ऐं नाजाइज़ ऐं गंदी शइ मां हथु कढंदासीं त अलाह सुब्हानहु व तआला असांजो ज़िंदगी जीअं रमज़ान शरीफ़ में पाकीज़ा ॾींहं था गुज़रनि ऐं माण्हू जॾहिं हराम खां परहेज़ कंदो त ईअं सम्झो त सॼी ज़िंदगी इन जी रमज़ान शरीफ़ थी वेंदी। दुआ आहे त अलाह सुब्हानहु व तआला असांखे हक़ ऐं सच जी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह गुनाहनि गंदगियुनि ऐं बेहूदगियुनि ऐं बुछड़ाइनि खां बचाए। रब सुब्हानहु व तआला रमज़ान मुबारक में जेके भलाई ऐं सआदत जा ॾींहं गुज़रे अलाह शाल क़बूल फरमाए ऐं रब सुब्हानहु व तआला जेके ॾींहं रातियूं बचनि थियूं अलाह शाल इन्हनि भलनि कमनि ऐं सआदत वारनि कमनि में अॻु भरे थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब सुब्हानहु व तआला जेको ख़तमुल क़ुरान आहे इहो सॼे ॻोठ ऐं इलाइक़े जे लाइ रहमत जो बाइस बणाए। असां जेके हाज़िर थिया आहियूं रब सुब्हानहु व तआला असांजी गुनाहनि जी बख़्शिश कई हुजे। असांजा जेके रूहानी ऐं जिस्मानी मर्ज़ हुजनि उन्हनि सभिनी खां अलाह शफ़ा ॾे। जेके असांजा मरीज़ आहिनि अलाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे जल्द आफ़ियत ऐं सिहत ॾे। जेके असांजा वफ़ात करे विया आहिनि अलाह हुननि जे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणाए। जेके असांजे मोरे औलाद आहिनि अलाह हुननि खे औलाद ॾे। जिन खे औलाद आहे अलाह उन्हनि खे पंहिंजो फर्मबरदार करे, अबियामा जो फर्मबरदार करे। असांजे वतन ऐं असांजे मुल्क ते जेके दुश्मन इस्लाम दुश्मन ऐं मुल्क दुश्मन जूं गंदियूं नज़रूं अलाह ताला उन्हनि खे नेस्तो नाबूद फरमाए। असांजे वतन ऐं असांजे मुल्क में अलाह ताला इस्लाम ऐं मुस्लमाननि कानून ऐं क़ुरान जे कानून जी सरबुलंदी करे। रब सुब्हानहु व तआला आलम इस्लाम में जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त करे। अलाह सुब्हानहु व तआला जेके बि वीचारा मुसीबतुनि में पयल आहिनि उन्हनि जूं मुसीबतूं ऐं तकलीफ़ूं लाहे। रब सुब्हानहु व तआला असां सभिनी जी बख़्शिश फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अल्लाहुम्मा हब्बिब इलैना ईमान व ज़य्यिन फ़ी क़ुलूबिना व करिहना अल्लाहुम्मा इजअलना मिन अहलिल क़ुरआन व ख़ासतन ज़िक्रा अल्लिमना वरज़ुक़ना तिलावतहु अतराफ़ अन्नहार अल्लाहुम्मा हब्बिब इलैना ईमान व ज़य्यिन फ़ी क़ुलूबिना अल्लाहुम्मा इजअलना मिन अहलिल क़ुरआन व ख़ासतहु अल्लाहुम्मा इजअल क़ुरआन इमामन लना व हुज्जतन व नूरन व ज़ियाअ वजअलहु लना क़ाइदन यौमल क़ियामति यक़ूदुना इलल जन्नति या रब्बल आलमीन वला तजअलना मिनल लज़ीना यज़िजुहुम फ़इलन नार या रब्बल आलमीन रब्बना आतिना फ़िद दुनिया اللهم لا مانع لما أعطيت ولا معطي لما منعت ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة يا مصرف القلوب صرف قلوبنا إلى دينك وطاعتك يا مثبت القلوب ثبت قلوبنا على طاعتك وهداك يا لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم